ॻाल्हि यादि आई, अॼुकल्ह कई प्रोडक्ट अचनि था, तव्हां हैरान थी वेंदव। खाइण जी कई शयूं आहिनि जेके असांखे पतो ई न आहे, त उन्हनि ते अॼुकल्ह लिखनि कोन था। कई त विदेशी कंपनियूं बि आहिनि। ऐं ॾिसो केॾी दुख जी ॻाल्हि आहे, टीवीअ में सॼो ॾींहुं हुननि जी एड थी हले, ऐं टीवी चैनल वारा बि कॾहिं न ॿुधाईंदा अथव त हिन में कहिड़ी शयूं मिलियल आहिनि ऐं कीअं रखियो अथऊं। इंग्रेडिएंट्स में छा लिखियलु आहे, कोड था रखनि, E22, E402, C142। उहे कोड खणी करे तव्हां अगरि गूगल में सर्च कंदव न कोड नंबर हे, त हुनजी डिटेल हली ईंदव त हिन में सूअर जो मांस आहे, हिन में कुते जो मांस आहे, हिन में गऊ मांस आहे, हिन में बकरीअ जो मांस आहे, हिन में कोई मांस कोन्हे, हिन में केमिकल्स आहे, हिन में हे आहे। हाणे ॿुधायो एतिरो केरु कंदो? इन करे शुद्ध परखे करे जांचे करे ऐं शाकाहार वठो। थी सघे त असांजा अयोध्या वारा संत जेके न, उहे चवंदा आहिनि घर में ई प्रसाद वठो, पंहिंजे हथनि सां ठाहे करे पवित्र भोजन वठो। जॾहिं तिरुपति बालाजी जहिड़े स्थान में राम 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 गौ माता जे चर्बीअ जो घी मिलाए करे लड्डू ठाहिया अथऊं। चओ हरे राम। छो जो पुजारी जिन खे त मटेरियल मिलंदा आहिनि, वीचारा संत जेके ठाहींदा आहिनि, उन्हनि खे कहिड़ी ख़बर। हाणे लखे लखे उते दॿा अचनि था पिया घीअ जा। त अहिड़ा कम कया अथऊं उन कंपनीअ जा, जंहिं ठेकेदारी खई आहे, या जंहिं नेता कयो आहे, भॻवानु ॼाणे कंहिं मिली करे इहो महापाप कयो आहे। हाणे सोचियो, असांजा जेके वॾा हुया मरी वेंदा, प्राण ॾींदा, पर गौ मांस कॾहिं न खाईंदा। कई परिवार मरी विया। तव्हां कथाऊं पढ़ी त ॾिसो, तव्हांजे अखियुनि में आंसू अची वेंदा। हिकिड़े परिवार जी कथा पढ़ी मां कि जॾहिं मुगलनि ॾाढा अत्याचार कया मुस्लमाननि, तॾहिं ज़बरदस्ती अची करे उन्हनि खे मुस्लमान करण लॻा। हिकिड़ो भक्त परिवार हो, परिवार में 5-6 माण्हू हुया, 8 माण्हू। उन्हनि खे चयूं भई शाम तक वक़्तु अथव, अगरि तव्हां मुस्लमान न बणियव त तव्हांखे असां मारे छॾींदासीं। हाणे आधार छा आहे, असां कीअं मञींदासीं? तव्हांखे असांजे साम्हूं गऊ मांस खाइणो पवंदो। हलो ईअं असां ठीकु आहे, नमाज बि पढ़ूं, हलो तव्हां मञूं था, ठीकु आहे, लेकिन गऊ मांस केरु खाईंदो? उन्हनि चयो हाली त ठीकु आहे, लेकिन शाम जो तव्हांखे ॿुधाईंदासीं। शाम तक सभिनी छा कयो, मन ई मन में अहिड़ो विचित्र निर्णय कयो। हीअ सची कहानी अथव हिन युग जी, हाणे जी। चओ जय श्री कृष्ण। जॾहिं अत्याचार थिया स्वतंत्रता जे समय जे आसपास, तॾहिं सभिनी हिकु मत सां स्वीकार कयो कि असां बलिदान ॾींदासीं। छो जो हे हज़ारनि में आहिनि ऐं हिते सभु हली आया आहिनि, कोई रक्षा करण वारा बि न आया आहिनि, आर्मी कोन्हे, पुलिस कोन्हे। इन खां कि असांखे ज़बरदस्ती अची करे उहो कुझु खाराइनि, मुंहं में विझनि, त उन्हनि सभिनी छा कयो, मन ई मन में बिल्कुलु फ़ैसिलो कयूं कि असां प्राण ॾींदासीं। इहा कथा कल्याण जे गो अंक में लिखियलु अथव, गायन जी महिमा में। ध्यानु ॾिजो त सभिनी चयूं हाणे अॼु असांजो आख़िरी ॾींहुं आहे, ख़ूब सुठो प्रसाद ठाहियो, वेंदे वेंदे ठाकुर जी खे भोग लॻायूं, पवित्र उहो प्रसाद वठूं, तुलसी दल मिलाए करे गंगा जल वठूं, पोइ भॻवान जे धाम हलंदासीं। उन में नंढा नंढा ॿार बि आहे वीचारा, ॾाॾो बि हो, पिता बि हो, ॿार बि हा। आख़िर उन्हनि भोजन ठाहे प्रसाद वठी करे भॻवान खे भोग लॻाए, पापिन जे अचण खां पहिरियों हिक ॿिए खे बंदूक खणी करे ऐं भॻवान जो नाम सिमरन कंदे कंदे पाण ई शहीद थिया। ऐं असां हेतिरी ज़बान जे चस्के जे लाइ पतो न आहे छा छा खाई था वञूं। हाणे जॾहिं तिरुपति बालाजीअ में एतिरो कमु थी थो सघे त तव्हां वीचार कयो, जेके बाज़ार में असां अहिड़ी शयूं खाऊं था जेके विदेश मां थी अचनि, पैक्ड फूड था खाऊं, बिना ॾिठे था खाऊं, कई बार अचनि था समाचारनि में त असांखे विश्वास न थींदो आहे। भाई हिन कंपनी स्वीकार कयो आहे कि हिन में गांइ जो मांस आहे, लेकिन विश्वास ई न ईंदो आहे माण्हू। त हाणे ध्यानु ॾियो भाई, या त उहे पदार्थ वठी करे घर में प्रसाद ठाहे करे खाओ। हाणे कई तरह जा पैक्ड जेके अचनि था केमिकल्स, उन में छा मिलियल आहे कीअं पतो पए। ऐं कम से कम ग्रीन कोड बि ॾिसो, जंहिंमें हरो निशान हूंदो आहे साए रंग जो, सम्झो उहो वेज आहे, उहो त पहिरियों ॾिसो। कई विदेशी प्रोडक्ट था अचनि, उन में त निशान ई न मिलंदो। हे त खाइण जी शयूं, दवा में त कोई ठिकानो न आहे। चओ हरि राम। दवाउनि में किथे लिखियलु हूंदो आहे, टेबलेट्स में इहे हूंदा आहिनि, इहे हराऊं ॻाढ़ा चिन्ह हूंदा आहिनि छा? सभिनि में न हूंदा आहिनि। तंहिंजे करे भारी समय आहे, थी सघे त जेके बि सुठा सवाद खाइणा आहिनि घर में ठाहे करे खाओ।
पंहिंजे भाउरनि जे होटलनि में वठो जेके ख़बर आहे कि पवित्र आहिनि, असांजे नगर जा पंहिंजा माण्हू आहिनि, हिंदू आहिनि, वैष्णव आहिनि, उहे खाओ। बाक़ी जेके बाज़ार जा ख़तरनाक आइटम आहिनि उहे सोचे सम्झी 1000 बार ॾिसी करे कोड चेक करे उहो पोइ वरतायो, जा त न खाओ त सभिनि खां सुठो। बोलो वृंदावन बिहारी लाल की।